अस्सलामुअलैकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां? उम्मीद आहे त सभु ख़ैरियत सां हूंदा। मुंहिंजो नालो आहे मौज़म जमाली ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो MJ ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, अॼु असां ॻाल्हि कंदासीं सिंध जे बहितरीन ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगीअ जे बारे में, जंहिंजा 10 एपिसोड सिंध टीवी चैनल ते हली चुका आहिनि ऐं उनजी 11 एपिसोड जो प्रोमो बि अची चुको आहे। दोस्तों, ज़हर ज़िंदगी ड्रामे जे 12 एपिसोड जे बारे में असां तव्हांखे हिन वीडियो में पूरी मालूमात ॾियण वारा आहियूं। दोस्तों, वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खां नंढड़ी गुज़ारिश आहे त वीडियो खे लाइक कंदा ऐं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा। दोस्तों, हलूं था पंहिंजे वीडियो जी तरफ़। दोस्तों, ज़हर ज़िंदगी ड्रामे जे ईंदड़ किस्तनि में हालार ख़ान रईस गफ़ार ख़ान जे उताक ते वञे थो ऐं रईस गफ़ार ख़ान हालार खे चए थो त मुंहिंजे बग़ैर घुराइण खां पोइ बि तूं हिते आयो आहीं, इहो मूंखे शक में विझी थो छॾे। दोस्तों, तव्हांखे वधीक ॿुधाईंदा हलूं त रईस गफ़ार वारा सभु रईस कमाल ख़ान जे होश में अचण जे इंतज़ार में आहिनि ऐं इहो चवनि पिया त रईस कमाल ख़ान असांखे पाण ॿुधाईंदो त मूं ते कंहिं हमिलो कयो आहे। दोस्तों, रईस कमाल ख़ान खे कुटण जे इल्ज़ाम में हालार ख़ान खे सज़ा ॾिनो वेंदो, उनखे सज़ा मिलंदो या न, इहो मूंखे कमेंट ते लाज़मी ॿुधाइजो। ऐं चैनल ते नवां आहियो त अहिड़े क़िस्म जा वधीक वीडियोज़ ॾिसण लाइ असांजे चैनल MJ ऑफिशियल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे ऑल ते सेट करे छॾींदा। दोस्तों, माशाअल्लाह। दोस्तों, उम्मीद त असांजो इहो नंढड़ो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक करणु न विसारींदा।